असांजे हिन चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो ऐं साथ में बेल आइकन जे बटन खे ज़रूरु क्लिक करियो। शुक्रिया दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त स्टेटस कीअं ठाहिबा आहिनि। सभ खां पहिरीं काइन मास्टर ओपन कयो। काइन मास्टर ओपन करण खां पोइ 16:9 में वञो, सही साइज़ आहे। उन खां पोइ मीडिया खे ओपन कयो। मीडिया में वञी को बि बैकग्राउंड खणो। मां ही बैकग्राउंड खयां थो। बैकग्राउंड खे ओपन कयो, बस वॾी साइज़ कयो। उन खां पोइ वरी इन जो कलर चेंज करे सघो था। बिल्कुलु जेको तव्हांखे कलर दिलि चवे उहो रखी सघो था। ऐं कलर खां पोइ वरी लेवर में वञी मीडिया में जाओ। लेवर में वञो वापसी। लेवर में वञण खां पोइ तव्हां पंहिंजे चैनल जो लोगो खणो, जेको तव्हां लोगो ठाहियो हुजे। ऐं लोगे ते मां वीडियो ठाहींदुसि, उहा पोइ बाद में अपलोड बि कंदुसि। पर जॾहिं लोगो खणी ही लोगो अची वियो। इन खां पोइ चैनल जो लोगो ओपन कयो ऐं लोगो पंहिंजी साइज़ रखोसि। जिते वञी दिलि चयो उते रखोसि। ऐं उते रखण खां पोइ हीअ साइज़ पंहिंजे लोगो जी वधायो। वधाइण खां पोइ तव्हां वरी लेवर में वञी वॾो करो। लेवर में वञो ऐं लेवर में वञी वरी मीडिया में वञो। मीडिया खां पोइ जेका तस्वीर तव्हां रखणु चाहियो न, उहा तस्वीर रखो। जेका बि तव्हांजी दिलि चवे उहा तस्वीर रखो। मां त हीअ तस्वीर रखां थो। उन खां पोइ ही जंहिंमें टुपका अचनि पिया वीचारे, हिन खे क्लिक कयो। उन खां पोइ हिन खे फुल में कयो। साइज़ लिखियो न, फुल में अची वियो। उन खां पोइ फ्रंट में टुपकनि में वञी फ्रंट खे ओके कंदा त लोगो साम्हूं अची वेंदो। तंहिंखां पोइ वरी लेवर में वञी तव्हांखे अगरि कुझु लिखिणो आहे न स्टेटस जे बारे में, त सभ खां पहिरीं लेवर में वञी वरी टेक्स्ट में वञो। हा त पहिरीं लिखिणो आहे त हिन में वञी हिते रखो। कलर इहो ई रखिजो, छो त चोरमा की में जेको आहिनि न, ही बैकग्राउंड हटी वेंदो, पोयां रंगीन शुरू थी वेंदो। उनजे करे कलर इहो ई रखिजो। हीअ सेट कयोसि। हीअं सेट करे हीअं साइज़ वधायोसि। बिल्कुलु साइज़ पूरी रखोसि। उन खां मथे क्लिक कयो, हिन खे क्लिक कयो। उन खां पोइ वरी हिन खे क्लिक कयो, वरी विच में ठाहियोसि। हिन खे क्लिक करण खां पोइ क्लिक कयोसि। दोस्तों, मां कोशिशि कंदो आहियां तव्हांखे बहितरीनु वीडियो ठाहे तव्हांखे सम्झायां। त हीअ बि हिकु बहितरीनु वीडियो ठाहियो आहे। स्टेटस तव्हांखे बिल्कुलु ॿई स्टेटस सम्झाईंदुसि। सादो कीअं ठहंदो, हू कीअं ठहंदो। त हुन खां पोइ तव्हां हिते बि इहो क्लिक कयो। ज़ोर ॾींदा बिल्कुलु जीअं आङर स्क्रीन ते रखंदा न, त हीअ पाणे सेट थी वेंदो। हुन खां पोइ तव्हां टेक्स्ट में वञो। लेवर में वञी टेक्स्ट में वञो। टेक्स्ट तव्हां पंहिंजो लिखो। मां खणी पंहिंजो ई नालो लिखां थो, गरीब नवाज़ जमाली। वञी पोइ लैंग्वेज ही रखो और बोर्ड ब्लूलोड। मूंखे सही लॻे थी, इनजा अख़र बि सही लिखिजनि था।
साइज़ रखोसि। साइज़ रखण खां पोइ ऑडियो में वञो। ऑडियो में वञी हिन वाधू वारे क्लिक कंदा न गानो हेठि अची वेंदो। गानो रखोसि तोखे विसारण लाइ जानी मूंखे ज़मानो अञा लॻंदो। हिन ते ओके कयोसि। ओके करण खां पोइ वरी हिन कट मिट मानो हेॾा कट बि करे सघो था जेतिरो तव्हांखे ॿुधणो आहे शुरू खां ऐं आख़िर मां जितां कट कढणी आहे तव्हांखे। तंहिंखां पोइ तव्हां पंहिंजे गाने जा बोल लिखो। तोखे विसारण लाइ जानी जीअं गानो वॼंदो अचे थी तव्हां लिखंदा अचो। तोखे विसारण लाइ जानी मूंखे ज़मानो अञा लॻंदो। विसारण लाइ जानी मूंखे ज़मानो अञा लॻंदो। तो हिनखे क्लिक कयो ईअं फिर पोइ ओके वारे खे दॿायो ऐं पोइ तव्हांखे जिते रखिणो आहे उहो साइज़ ओतिरी वॾी करे उते साम्हूं रखोसि। ऐं तंहिंखां पोइ बॉडी चेंज कयोसि। लैंग्वेज में वञो BOLD बोलोड में वञोसि। उनखां पोइ आइन एनिमेशन में वञो। फेड में वञो। तव्हांजे इन्हनि में ऑप्शन में सभु कुझु अची वेंदा आहिनि। वञण खां पोइ तव्हां हा दोस्तो कमेंट ज़रूरु ॾिजो त हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी। हिकिड़ो आवाज़ में सेटअप न आहे। मोबाइल परे रखी ॻाल्हाइणो थो पए न हिन करे। हुनखां पोइ प्ले करे ॾिसोसि जेतिरो गानो हले वरी उतां कट करे तव्हां अॻियां वरी ॿियो लिखोसि। अहिड़े हिसाब सां तव्हां लिखोसि। मां थोरो जल्दी कंदमि त वीडियो वॾो थी वेंदो हुनजे करे थोरो शॉर्टकट कयो त हू तमामु घणो वीडियो थी वेंदो। हुनजे करे तव्हांखे थोरो टाइम बि घटि लॻे ऐं तव्हांखे सम्झ में ई वाह आसानी आहे बिल्कुलु तव्हांखे ई सम्झ में अची वेंदो वीडियो। तूं विसार भले पर तो ते न ॾुख रहंदो। हा दोस्तो अगरि मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त प्लीज़ सब्सक्राइब ज़रूरु कजो मुंहिंजे चैनल खे। या तव्हांजी महिरबानी तमामु घणो शुक्रगुज़ार रहंदुसि। चैनल खे सब्सक्राइब कंदा तव्हांजा लख कुर्ब। हा मूंखे तो विसार भले पर तो ते न ॾुख रहंदो। हुन खां पोइ दोस्तो तव्हां हीउ गानो हलंदो अचे तव्हां पंहिंजा कट कंदा अचो। हुन खां पोइ हिन शेयर में वञोसि। शेयर में वञण खां पोइ एक्सपोर्ट में वञोसि। हुन खां पोइ हीअ पटी हली वेंदी। फ़िलहालु मां जल्दी कंदसि त वीडियो न वॾो थिए हुनजे करे सम्झी ईअं सेव थी वेंदो गैलरी में अची वेंदो। हुन खां पोइ हाणे अचो त तव्हांखे रंगीन स्टैटिक कहिड़ी मास्टर ओपन कयो रंगीन स्टैटिक जो सम्झाईंदुसि। हुन खां पोइ मीडिया में वञोसि। तव्हां उहो कलर खणो तव्हांखे जेको तव्हां वटि कलर हुजे उहो कलर खणोसि। मूं वटि हीउ कलर आहे मां बिल्कुलु इहो कलर खणंदुसि। इहो कलर हेठि अची वियो। हीउ कलर अगरि तव्हां वटि कलर न हुजनि त बि मूंखे बि कमेंट कजो मां तव्हांखे कलर बि अपलोड कंदुसि जेके आहिनि अगरि तव्हां वटि कलर न हुजनि। उनखां पोइ उहो ई वीडियो जेको तव्हां ठाहियो आहे सादो मूं हीअ ठाहियो आहे जो सादो ईअं ई ओपन कयोसि। उनखां पोइ पंहिंजी साइज़ जेतिरो तव्हांखे कलर वॾो आहे ओतिरी साइज़ रखी कट कयोसि। ऐं कैची में वञी त कट कयोसि। कट करण खां पोइ गाने खे सिलेक्ट कयो। हुन खां पोइ केनी मास्टर की में वञी हिनखे ऑन कयोसि। बिल्कुलु इहा हाणे बिल्कुलु तव्हांजा कलर शुरू थी विया जेके गाने जा कलर आहिनि। हुन खां पोइ ईअं ई सेव कयो जीअं हू सेव आहे। सेव कयो। सेव करण खां पोइ ओके पोइ प्ले करे ॾिसोसि बिल्कुलु जीअं। हा दोस्तो कीअं वीडियो लॻी असांजी बिल्कुलु कमेंट ज़रूरु ॾिजो ऐं मुंहिंजे चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब कजो। महिरबानी शुक्रिया।